गाड़ी जोर वठंदी जमेली हालत चेक कयो। हाँ ही ॾिसो हाणे थर शुरू थी वियो अथव। किलो असां क्रॉस कयो अथऊं। किले खां पोइ जेको आहे सो अॻियां भिटू चेक करियो, रस्ता रोड ढिग वारीअ जा जबल ॾिसो तव्हां। ये ॾिसो न तव्हांखे केॾा जेको माना ॾिसण में। हाणे हिते तव्हां मिठी चेक करे वठिजो घणा किलोमीटर। 70 किलोमीटर मिठी आहे जेको हितां, यानी कि किले खां तक़रीबन 40 किलोमीटर हूंदी ऐं 2-3 किलोमीटर असां हलिया आहियूं। किलो रहियो पोइ हिते हाणे मिठी विया वञूं, ॾिसूं था केसि ताईं था वञूं। सफ़र जारी आहे ऑन द वे। पाणी जी बोतल अलाए केॾां वई ॾी ॾिनमि न तोखे पोयां पई आहे। हा पाणी थो वञे अचे वटि पाणी। ॾाढा नेट खणे विया हलनि हमरा हिते। छा आहे रेण में विया पांठा खणे हलनि काड़े में। ही छा पियो ठहे यार? अलाए पाणी जो प्लांट आहे, अलाए छा पियो ठहे सिस्टम आहे। ही ॾिसो चाड़ियूं ॾिसो गाॾियूं पियो अचनि साम्हूं। कीअं रोड रस्ता ॾिसो माना जबल ॾिसो वारी जा ढिग चेक कयो। हिन वक़्तु गाॾी में असां को म्यूज़िक वग़ैरह हिन जे लाइ न हलायो आहे छो जो हीअ वीडियो असां यूट्यूब ते अपलोड कंदासीं त जीअं कॉपीराइट न लॻी वञे या कम्यूनिटी गाइडलाइन या कंहिं बि क़िस्म जी ॿी का वार्निंग न अची वञे। इन करे असां जेको थो सादी वीडियो ठाहियूं पिया ऐं म्यूज़िक वग़ैरह जो इस्तेमालु न कंदासीं। चलो हाणे वरी नेक्स्ट व्यू कैप्चर कंदासीं त उहो तव्हांखे ॾेखारींदासीं। फ़िलहाल त असां सफ़र पिया कयूं अञा। ॾिसो न बकरियूं वग़ैरह चरनि पियो ॾिसो। बकरा अड़ा बकरियूं पियो चारे। छेला आहिनि को छा आहिनि। हा साईं ऋण में ॾिस तॾहिं रण बंदि कोन थी थिए न। हा हिते अहिड़ा वण चेक करियो, अहिड़े वणनि जूं छाऊं ऐं नमूना। और आज सुञ लॻी पई आहे, ऋण लॻो पियो आहे, का शइ नज़र न पई अचे। बसि हिते बरसाति खां पोइ बहारी हूंदी आहे, फसल वग़ैरह लहंदा आहिनि। उन खां पोइ जेको आहे माण्हुनि जो रोज़गार वग़ैरह थींदो आहे। बाक़ी हींअर त बसि सुञ लॻी पई अथव। जेसीं बरसाति नथो पवे तेसीं ईअं सम्झो त हिननि जो रोज़ी बंदि आहे। बाक़ी बरसाति खां पोइ हिननि जा गंज थियो वञनि, पार थियो वञे, ईअं सम्झो त सॼी थर जेका आहे सॼो रेगिस्तान साओ थियो वञे। हाणे मिठी 36 किलोमीटर ॿुधाए पियो तव्हांखे। नंगर पार कर 116 किलोमीटर मुंहिंजे ख़्याल में अंदाज़न। बोर्ड मूं सही न ॾिठो हेठि लिखियलु हो। हाणे ऑन द वे रस्ते में आहियूं। हाणे ॾिसूं किथे था जेको सो पहुचूं ऐं अॻियूं ब्रेकर किथे थो थिए। कीअं न भिटू जमील कीअं न शाही ढिग लॻायो निंड चढ़ी वेंदे पोइ ॿार ई साईं यार। हींअर ई लट मिठी में माना ख़राबु थियूं पयूं आहिनि वण टिण जेके जेकॾहिं बरसाति पए थी त धोपी था वञनि त पोइ वारी सावा तूं वरी ॾिस। बरसातुनि जो हाणे टाइम आहे, जून हले पियो, जुलाई में बि तक़रीबन हाणे बरसातूं अची वेंदियूं। उन खां पोइ वरी बहारी बि हूंदी, वरी रौनक बि हूंदी थर जी। चङो पाण अल्लाह हाफ़िज़। वरी नेक्स्ट वीडियो में तव्हांखे ॾेखारींदासीं। जमील केॾा कावड़ियो हुई वञी वियो भिट ते। चलो भले हल ॾिसूं किथे था पहुचूं। हा ही त छा हिन में वण पोखींदे या। हा हाणे गाॾी में पाण घटि हुई पई आहे पोयां भरियो हलूं न। हा ही तो थर जो रेगिस्तान ॾिसो। गाॾी असांजी तमामु परे गाॾी ज़ोर वठंदी जमेली हालत चेक कयो। पहिरीं वियो थोड़ी पहिरीं सड़ी वियो। हिते रेत केॾी गरम आहे। छा पियो करीं जमील ज़ोर लगा के है या।
हालत चेक करो हालत चेक करो भाई हाणे एतरे बंदे चढ़ियो हांबर जी पियो अञा जो तो खट जबर दे चढ़ंदो मुझा हाणे वो टाइम खाई में वाह हू गाड़ी किथे गाड़ी ही रही पंहिंजी आई चेक करो हाणे कीअं हिते छां में साई खण जे काड़ो लॻो हुजनि ॿाहिरि ई ॾिसो पहिरीं त एॾा वण टिण न हुआ हाणे काफ़ी थी विया आहिनि पोएं चकर जॾहिं असां आयासीं त एतिरी वणकारी न हूंदी अञा त मींहुं पियो न आहे अञा त बरसातूं न आहिनि पियूं पर हाल पोइ बि जेको सो काफ़ी वण टिण आहिनि हिननि खे रुगो थोरो पाणी जो कॾहिं सहारो मिली वियो त सभु गांव चग में ई कढनि वियूं न ये सभु सायूं थी वेंदियूं कीअं पोज़ीशन आहे पोज़ीशन भली आओ बकरियूं चरन वियो बकरियूं किथे बि चरन हाँ यार इन्हनि खे ज़ूम करे ॾेखारियां वो ये ॾिसो हाणे ये बकरी चरन पियो न या बनी रही अच्छा नहीं ये लास्ट ना या बनी पोखिना माना हर कई पंहिंजी हद आहे हाँ माल चरे पियो गोकी हाँ वो परा तो बनी रही आहे हाँ या हद हर के पंहिंजो एरियो हूंदो आहे भाई एतिरो एरियो हुनजो एतिरो ही जगह है हिते कोन पोखिना हिते खाली घाट न वो जगह ने बनी रही हाँ ही थोरो दिनों का है बनी पोखवे अच्छा हाँ यानी कि हिननि जो बॉर्डर ठहियल आहे हद ठहियल आहे ही बि बकरियूं चरन बि ॾिसी वठो ये बकरियूं चरन वियो वणकारी लगी पई है हिननि में रुगो बरसाति अचे थी रुगो छटींदो ईअं कीअं हाँ बनी वो खेड़ी थी पई आहे रुगो छटींदा हुते अच्छा हाँ बाक़ी हिन पासे हिते हाली पाणी पींदो पोइ हुनखे थोरी वट करे हुन में खेड़ी करे पोइ ॾींदा रुगो फसल हणंदा ज्वार पोखींदा मकाई पोखींदा हिते ज़बरदस्ती ना